साधु मिलिया त हर मिलिया अंतर रही नरेक। साधु मिलिया हर मिलिया। राम दुआई सच कहूं, राम दुआई सच कहूं, साधु आप अनेक। जेकर मूंखां पुछो था साधु पाण ई निरालो आहे। कबीर साहब चए थो साधु मिली वियो हलियो, दोस्त मिली वियो हलियो, पीरी मिली वियो हलियो, फ़कीर मिली वियो हलियो, ॼण असांखे ख़ुदा मिली वियो, सहारो मिली वियो असांखे, मददगार मिली वियो असांखे। कि हाणे दिलि में कंहिंजी तलब न हुजे। छो जेको मंज़िल हुई, जेको मक़सदु हो, उहो त असांखे मिली वियो हलियो। कि आस न उमीद न वहम न गुमान। ये सची ॻाल्हि त इहा आहे। कबीर साहब चवे थो त सची ॻाल्हि त इहा आहे, साधु पाण हिकु वखरी निरालो। साधु पाण वखरी निरालो इंसान आहे। संदसि को मिसाल कोन्हे, संदसि को बि शानी कोन्हे हुनजो, को बि हुन जहिड़ो कोन्हे, जहिड़सि कोन जहान में। इंसान में अहिड़ो जोहर मौजूदु आहे। इंसान में अहिड़ो जोहर मौजूदु आहे जे पंहिंजो पाण खे साफ़ करे, जेकॾहिं पंहिंजो पाण खे संभाले, पंहिंजो पाण खे जेकॾहिं सुञाणे त सॻारो बणिजी वञे ऐं उल्लूयत में अची वञे। इहो माण्हू जे लाइ ईअं सम्झो हिकिड़ी बिशारत बि आहे, ॼण त हिकिड़ी कुवत बि, सघ बि आहे। हाणे कबीर साहब सिंधी में फरमाए थो त विया सभु वहम गुमान, विया सभु वहम गुमान, पिरी ॾिठोसीं पिरीअ में। दोस्त मिली वियो हलियो, पिरी मिली वियो, हुन में पिरी ॾिठोसीं। सेव ॾिठा ॿा जली ॾिठो पिरी। कि विया सभु वहम गुमान, पिरी ॾिठोसीं पिरीअ में। अहिड़ो ई इंसान, अहिड़ो ई इंसान अटकी वियो अखियुनि में। कहिड़ो इंसान? ॼण लतीफ़ साईं चवे थो सेमूं ॾिठा ॿा, सेमूं ॾिठा ॿा जॾहिं ॾिठो पिरीअ खे, तनी सली का करे न सघां ॻाल्हिड़ी। ख़्वाजा मोहम्मद ज़मान जे मुलाक़ात खां पोइ हुन शान में लतीफ़ साईं इहो बैत चयो, जंहिं ते इहो सॼो खावड़ी सुर ॾिठो। मूंखे ॾिठा ॿा जॾहिं ॾिठो पिरीअ खे, चङी सली का करे न सघंदा। महिरबानियूं, अॼु जो सबक़ु पूरो थी वियो हलियो। इन में असांखे अॼु सबक़ मां ख़बर पई त इंसान ऐं ख़ुदा जो तालुक़ु छा आहे। अॼु अमुल इंसान कहिड़ा थींदा आहिनि, वॾा माण्हू कहिड़ा थींदा आहिनि। उनखे साधू था चओ, उनखे फ़कीर था चओ, कबीर था चओ, लतीफ़ था चओ, तव्हांजी मर्ज़ी। मयारा उहे माण्हू कारा था कारामत हुजनि, इंसाननि जे कमु अचनि। हीअ ख़ुदा जी धरती खे जन्नत ठाहे। महिरबानियूं, वरी जुगासीं ॿी महफ़िल में। पाणी जेको सबक़ु आहे कबीर ऐं लतीफ़ जो, उहो गॾिजी पढ़ंदासीं। अॼु हीउ जेको सबक़ु पाण पढ़ियो, तव्हांजे ज़हन में सुवाल हुआ त अमुल माण्हू छा थींदो आहे, जंहिंजो को मुल ई न थिए, जेको सॻारो हुजे। साधू छा थींदो आहे ॿुधाए छॾियो हिन। जहिड़सि कोन जहान में सिंध सोरठ हाण। हाणे लतीफ़ साईं चए थो अहिड़ो न को सिंध में, न को सोरठ जे इलाइक़े में किथे कोन्हे। चए उझी तिल ॿुझो, चए उझी तिल ॿुझो वे, चइजे वेठे गॾनि वीर, उझी तन ॿुझो।
जेको उजी पिया उन्हनि मालूम कयो त वेठे कजनि वीर लथो तन लतीफ़ चए जुसे जो ज़ंजीर लथो तन लतीफ़ चए जुसे जो ज़ंजीर कीन कीन ॾिठो कापड़ी चई कीन ॾिठो कापड़ीअ चई काबिल न कश्मीर कीन ॾिठो कापड़ीअ काबुल ऐं कश्मीर चई ॾोरे ॾिठा ॾुखसी पाण मझे पीर ओ पंहिंजो जेको पीर हो पंहिंजो जेको मुर्शिद हो जेको उन्हनि जो क़िबलो हो हे सॼी दुनिया जेको आहे सो ॻोल्हियो किथे वरी हथु कोलायो वरी पंहिंजो पाण में जेको आहे सो ॻोल्हे चइसे वॾे ई सीर गुर वेठे तन गॾिया ओ गुर वेठे ई जेको आहे सो उन्हनि खे गॾिजी विया साधू मिलिया त हर मिलिया अंतर रही न रे साधू मिली वियो हलियो ख़ुदा मिली वियो हलियो राम मिली वियो भॻवानु जंहिंखे जी वणे ताईं ख़ुदा जा नाला ॾियो माना उन में माण्हू जल्द क़ाबिल थी थो वञे माण्हू उहो शऊर अची थो वञे उहो सम्झी थो वञे ख़ुदा माना ख़ुदा जो इल्मु ख़ुदा जो हुकुम हूंदो हिदायत महिरबानियूं वरी जेको आहे सो पाण ॿिए सबक़ में पाण गॾिबासीं ऐं हिन सबक़ खे अञा ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त पाण घर वञिजो हिनखे लिखिजो बि ऐं पोइ वरी पढ़ंदासीं पोइ वरी हिन मां गॾियल डॉक्यूमेंट ठाहींदासीं महिरबानियूं इहो सिलसिलो शऊर जो सफ़र जारी आहे पर संगत खे चओ अचनि पंहिंजे चैनल ते अचनि